अम्मा मथो गरम आहे, छा तप थियो अथई जा? हाँ अम्मा, असांजे वेढ़े में अणमुदाए तो तपो अची पियो आहे। वीचारी बाई हेॾी सारी आहे, उनखे बि खट भेड़ो करे छॾियो अथसि, वरी मूं तरफ़ रवानो थियो आहे। हाणे मालिक पंहिंजी बाछा करे, न त घणनि खे खट भेड़ो कंदो। अम्मा चवी हा काके टिबे खे तिकड़ो खाको तोखे बि ॾे हा। काकी बाई 2 खाका पीता आहिनि, सफ़ा फिरणी थी वई आहे। हाँ अम्मा, सुबुह जो ॾिसंदी आहियां। अम्मा सुबुह जो मामा खे तूं कान रोकींदी, मामा खे चओ त न वञे। कान मुड़ंदो अम्मा, तुंहिंजो मामो कान मुड़ंदो। ॾिठी त मुझेरी केॾियूं मिनथूं कयसि, सभिनी खे पोइते करे पंहिंजे ज़िद ते चढ़ी वेही रहियो आहे। इहो माण्हू मरंदो मरी वेंदो, बाक़ी पंहिंजे ज़िद तां कोन लहंदो। अम्मा मामा भले ज़िद ते हुजे, पर तो मथां फर्ज़ आहे त तूं पंहिंजे भाउ खे रोकण जी कोशिश कर। ज़ोर लाईंदसि सुबुह जो, न चोटी जो ज़ोर लाईंदसि, पोइ तूं सुबुह जो बि पंहिंजी मामी जा बोकाट ॿुधजांइ। ख़बर आहे अम्मा त मामा मुड़ण जहिड़ो न आहे। मालिक बि ढकिया आहिनि, बि ढकनी छो न ढके। बाक़ी अदा खां वधीक हिते को बि शरारती कोन हूंदो। मुझेरीअ निकिरण खां जवाब ॾेई छॾियो आहे। भला तूं छा थो सम्झी त हो तूं अकेलो ॿार वठी था वेंदो? ॿिया अजायो मुझेरीअ मथां ज़ोर थो विझे। हो तूं कोन मुड़ंदो कदी, ज़रूरु निकिरंदो। जेकर निकितो त शहर खेरनि सां पहुची वेंदो। सॼो वेढ़ो लॾे चुको आहे, वाट ते हिननि खे को बि घर कोन मिलंदो जिथे ही राति गुज़ारनि, या वेलो टारनि या पाणी जो चुको भरे खणनि। हिननि खे पूरी तयारी करे हितां निकिरणो पवंदो। पोइ तूं छा थी सम्झी त 3 ॾींहंनि जो खाधो साण करे हितां निकिरंदो, जॾहिं त का बि सवारी कान्हे जंहिं ते सामान लॾियो वञे। पोइ इहा ॻाल्हि होतू खे सम्झ में नथी अचे छा? कॾहिं माण्हू खे हर ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, पर जॾहिं उहो ज़िद ते अची वेंदो आहे न, तो नुक़सानु खाई बि ज़िद खे मथे करण जी कोशिशि कंदो आहे। ऐं होतू बि हाणे इहो ई करण वारो आहे। जॾहिं नुक़सानु खाईंदो न, पोइ मुंहुं मथो पिटे वापसि ईंदो। ख़ुदा कंदो त खेरनि सां वञी पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो। सभु कुझु अखियुनि जे साम्हूं आहे कसी। खूह में टपो ॾेई दुआ घुरण खां बहितर आहे त माण्हू उन खां पासीरो थी वञे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।